मैं समझा बेदरी गांव वाली आया जो खैर मोहम्मद के कत्ल कयूं खैर मोहम्मद के पुत्र बरकत के जख्मी सार डीजल भराई वञा पियो रस्ते में ख़बर हुआ पई माण्हू बेदरी सोबार मुझे करे ज़ुल्म कयो अथई उन्हनि में हिननि खैर मोहम्मद ऐं खैर मोहम्मद जे घराणे जी काई बि कसूर कोन्हे। बडाणी वेझो ॻोठ जाम मेहर अली समेंजो में जिते कुछ ॾींहं पहिरियां समेंजा बिरादरी जे ॿिनि धुरनि में मामूली ॻाल्हि तां झगड़ो थी पियो हो, जंहिंमें समेंजा बिरादरी जे ॿी धुर जाम गांवा समेंजो जे माण्हुनि पारां फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में 75 साला पीरसन खैर मोहम्मद समेंजो थॾे ते फ़ौत थी वियो ऐं उनजो संदसि हिकु पुटु जेको आहे सख़्तु ज़ख़्मी थी वियो। काफ़ी ॾींहं गुज़रण बावजूदि हिन टाइम ताईं क़त्ल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार नहीं थी सघिया। हिन हवाले सां हिते जेका उनजा वारिस आहिनि उहो पाक किताब खणी एहजाज करे रहिया आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त इन हवाले सां वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। ईअं त कुझु ॾींहं अॻु गुज़िरियल असांजी राति जो असांजा माण्हू रोड सां पंहिंजो उन ट्रैक्टर हले पियो उन तरह वञनि पिया त समय जे शरपसंद माण्हुनि उन्हनि जे मथां हमिलो कयो, जेके 5 खां 7 माण्हू समय जा मुलविस आहिनि उनमें। उन अखियुनि त शायदि हिन सुञाता आहिनि बाक़ाइदे ज़ख़्मी जहिड़ो आहे तस्दीक करे थो ॻाल्हि मां हे माण्हू सुञाता आहिनि। असांजो मरूं खैरमन जेको आहे गुज़ारे वियो वफ़ादार असांजो माण्हू हो ऐं सॼी बिरादरी सोगवार आहे। उनजे करे असांजी SP कश्मीर DIG लाड़काणो IG सिंध वज़ीरुल्लाह सिंध वज़ीर आज़म पाकिस्तान खां अपील आहे असांजे कातिलनि खे गिरफ़्तार करे असांजे बेस इंसाफ़ कयो वञे। शाम जे टाइम में हथियारबंद आया जो खैर मोहम्मद के कत्ल कयूं खैर मोहम्मद के पुत्र बरकत के ज़ख्मी कयूं। उन खां पोइ FIR दाख़िल थी विया 8 माण्हुनि ते। SHO मियाणी कंहिंखे बि हुड़ न कई आहे। पोइ हाणे पैसा खाए थो या यारी मल्हाए थो, उहा SHO खे ख़बर। असांजी वस वारनि खे अपील आहे त महिरबानी करे खैरे जा कातिल पकड़िया वञनि। मसइलो इहो आहे शाम जो टाइम के ट्रैक्टर हले पियो, हिते 9 जो टाइम हुयो। मां रोड सां वयुमि शहर डीजल भराई वञा पियो, रस्ते में बस ख़बर हुआ पई त माण्हू निकिरी आया 5-6-7 माण्हू हुया। जीअं आया ईअं बदलत तो हाल मशीना सिजू असांखे मारी ने बंदूकां असां वञी किरियासीं। मां सुञातो यासीन गुलाम रसूल हिकु ॿियो हुयो माशूक, इहे अली हसन, इहे मां सुञाता। उनखां पोइ जंहिं महिल असां बेहोश थी वियासीं उनखां पोइ असांखे कुकड़ियूं दहा कयूंसीं, माण्हू ॿिया भॼी आया। हाणे महिरबानी करे मुंहिंजे पीउ जो इंसाफ़ छो वञे। AG के SP के असांजी अपील आहे असां इंसाफ़ छो वञे सर। जवाबदार हिकिड़ो बि हिन टाइम साईं न वरितो अथनि। महिरबानी करे इन्हनि खे जेको आहे त गिरफ़्तार थिया वञनि साईं। मंझिलो मां जेको आहे मूंखे बेहोश थियूं, मूंखे मंझिलो लाया सर। वफ़ादार माण्हू जेके ज़मीन ते ट्रैक्टर ॾे वञनि पिया उनमें समझा बेदरी गांव वार जी धुर जेको गुलाम रसूल यासीन माशूक ऐं साजू समय जो नरूक खैर समय खैर समय जेके जेको आहे गोलियुनि जा फायर करे उहो फ़ौत थी वियो ऐं उनजो पुटु बरकत समय जो जेके बंदूकां मारियूं जेको उन्हनि पंहिंजो सुञातो फ़ौती पंहिंजा बयान बि ॾिना त फ़िलहाल फ़िलहाल समय जा असां ते फायर कया ऐं मुंहिंजे ॼामनि खे वफ़ादार नौकर आहियां, मुंहिंजे पोयनि जी तव्हांखे पारां था। इंशाअल्लाह असां अपील कयूं था त महिरबानी करे IG सिंध DIG सिंध ऐं उनखां पोइ SP कंदकोट महिरबानी करे बडाणी चौकी शहीद पिकर जे पासे में जवाबदार वेठा आहिनि। अञा बि असांजी बिरादरी के ज़ख़्मियुनि जे बिरादरी के माइटनि अज़ीज़नि खे त तव्हांखे असां ॾिसी रहंदासीं। तव्हां हिते ॻोठ छॾे वञो, महिरबानी करे असां वॾे ऑफिसरनि खे अला पाकिस्तान IG सिंध खे चऊं था, वज़ीरुल्लाह सिंध खे चऊं था, पाकिस्तान जे वज़ीर आज़म खे चऊं था महिरबानी करे असांजा ग़रीबनि जा मज़लूमनि जा जेके जवाबदार गिरफ़्तार करनि, इहा महिरबानी। ऐं पाकिस्तान खे साईं गांवर समय जो जवाबदार साईं जेके खैरमन समय जो फ़ौत थिया उनजा जवाबदार गिरफ़्तार कया वञनि ऐं उनजो पुटु ज़ुल्म कयो अथई उन्हनि में हिननि खैर मोहम्मद ऐं खैर मोहम्मद जे घराणे जी काई बि कसूर कोन्हे। उन्हनि खे सज़ा आई आहे सिर्फ़ु असांजे वफ़ादार हुजण जे नाते। उहो ज़मीनदार जाम ज़ुल्फ़कार जा असांजे सौट जा नाइब बि आहिनि, हारी बि आहिनि, कमकार सॼो ज़मीन जो संभालींदा। ऐं इन ॾंद चक समय जे दौरान असांजे विच में का सूमरे साहिबु अलाह वराए सूमरे जी बि 7 जरेब ज़मीन आहे जेका गांवर धुर जो महबूब हारपो कंदो हो, जेको असांजी ॾंद चक हुजण जे करे उन हारपो छॾियो, जेको हारपो हाणे खैरे कयो, जंहिं ते गांवर धुर वारा खैरे ते बि ॾंबरियल हुया त तोखे ॾिसंदासीं, इहो असांजो ज़मीन जो हारपो तूं न कर। हुन चयो त भाउ मूंखे मालिक ज़मीनदार सूमरे ॾिनी आहे, मां जाम ज़ुल्फ़कार जो नाइब बि आहियां, उनजी ज़मीन बि संभालींदो आहियां, मां जामनि सां गॾु आहियां। उन असांजे गॾु हुजण जे नाते उन खे इहा सज़ा ॾिनऊं, असांखे बि उन सां गॾु ॾिनऊं जो असांजो हिकिड़ो वफ़ादार माण्हू असांखां खसिजी वियो ऐं उनजो पुटु जेको आहे सीरियस ज़ख़्मी आहे तव्हांजे साम्हूं आहे। थी उहा मां तव्हांखे मुंड वारी कहाणी
ऐं हिननि जे ज़ख़्मी थियण वारी ऐं मरण वारी कहाणी आहे त हे शाम जे टाइम 8 साढे 8 बजे बनी ते ट्रैक्टर हले पियो, हे तेल ड्रमी में भरे पियो पुट ज़मीन जे तरफ़ वञनि पिया ॻोठ जे पुठियों गंडेर रोड ते। उहे हिननि जे अॻु में ई ताड़ हिननि जी में ई बीठा हुया, 2 मोटरसाइकिलुनि ते सवार हुया। उहे हिननि लाइटनि ते सुञाता, पंहिंजे ॻोठ जा माण्हू हिननि लाइटनि ते सुञाता फलाणा फलाणा माण्हू बीठा आहिनि। जीअं ई हे वेझो आया हिननि खे हकल ॾेई करे उन्हनि अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में ख़ैर मोहम्मद समय जो थॾे ई क़तलु थी वियो ऐं बरकत जेको आहे उहो ज़ख़्मी थी पियो। बेगुनाह बेदर्दी सां क़तल थियल ख़ैर मोहम्मद समय जो जे वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त असांजो बेगुनाह जेको आहे त माण्हू मारियो वियो हो, जंहिंजे हिन टाइम ताईं जेको आहे त कातिल गिरफ़्तार न थी सघिया। हुननि IG सिंध DIG लाड़काणो ऐं SSP कश्मीर हेड कंदकोट खे अपील कया त फौरी तौरु नोटिस वठी क़तल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन एजाज़मंद भुट्टो सां गॾु KR दिन भुट्टो, ऑनलाइन इंडस्ट्री बडाणी।